अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचार जो ॾींहुं 8 नवंबर 10:30 थिया आहिनि सुबुह जा। अॼु कम वारी मासी न ईंदी, इन करे कमु असांखे पाण खे करिणो आहे। हे बिह आया आहिनि जेके तोहफ़े में 2 डिशेस अॼु हिननि मां ठाहींदमि। हुननि जो अलॻि अलॻि वीडियोस ठहंदियूं, उहे अलॻि शेयर कंदसि। ऐं मलाई कढी रखी आहे, इहो गिह बि ठाहिणो आहे मूंखे। घर जा इहे सिलसिला जारी रहंदा। मंझंदि जो हिकिड़ी ज़बरदस्त डिश मां पाण ईजाद कई आहे बिहनि मां, त उहा पचंदी। हुनजे लाइ बसर हाणे सुराण कटींदी ऐं मां हुन सां गॾु गॾु बिह साफ़ु कंदमि। बिहनि खे छिलण कटण जी ऐं धोइण जी वीडियो मुंहिंजी अथव अवेलेबल, त उहा तव्हां ॾिसी सघो था त असल में बिहनि खे धोइण छिलण कटण जो तरीक़ो कहिड़ो आहे। सो कम खे स्टार्ट कयूं था। हिन महिल थिया आहिनि 12 ऐं हीअ बिह ॿिनि अलॻि अलॻि रेसिपीज़ जे लाइ मां रखिया आहिनि बॉइल करण लाइ। हिते हीउ मसालो तयारु थो थिए ऐं असांजो अचानक प्रोग्राम ठहियो आहे संडे बाज़ारि वञण जो। सो हाणे असां वञूं था ॿाहिरि ऐं वापसि अचे, या थी सघे थो उतां जा बि कुझु मां वीडियो क्लिप शेयर कंदमि, त तव्हां सां वापसि अचे बाक़ी सभु शयूं शेयर कंदसि। असां निकिता आहियूं, वञूं था संडे बाज़ारि। छा छा वठंदासीं? मूंखे त भाॼी ऐं फ्रूट वठिणो आहे, बाक़ी शयूं छा वठंदासीं। मुंहिंजी भेण बि गॾु आहे, मुंहिंजी धीअ बि गॾु आहे। ऐं जीअं त मुंहिंजी धीअ किथे रहिजी वई? हीअ मुंहिंजी पहलवान धीअ अचे थी। सो अल्हम्दुलिल्लाह हिन पुरसकून साफ़ सुथरे एरिया मां निकिरी हाणे असां वेंदासीं संडे बाज़ार जी रश में ऐं गंद में। पर बाबा मुंहिंजी फेवरेट मार्केट आहे, खणी गंद न हुजेसि छा बि हुजेसि, मां वेंदमि ज़रूरु। हा, सो मूंखे अहिड़े अवामी जाइनि तां ख़रीदारी कंदे मज़ो ईंदो आहे। वॾे वॾे मॉल्स तां ख़रीदारी करण जो पंहिंजो मज़ो आहे, उहो बि वठंदा रहंदा आहियूं। हा हा, हिते इहे वण ॾाढा आहिनि, फ्रूट्स जा वण सभिनी जे घरनि जे ॿाहिरां लॻियल आहिनि, सिर्फ़ु मां वटि ई न आहे लॻियल। मुंहिंजो अंदरि इहो ॾाढो लॻियल आहे। छा? हे असांजी कॉलोनी आहे, हुनजे असां ॿाहिरां बीठा आहियूं, रिक्शा जो इंतज़ारु था कयूं ऐं रिक्शा वारो बि अचे थो, अची वियो आहे। ऐं साम्हूं हे सुराण जो स्कूल आहे। सुराण पंहिंजे हिकिड़े घर जे गेट मां, कॉलोनी जे गेट मां निकिरंदी आहे, हिते साम्हूं अची वेंदी आहे। सो रिक्शा वारो अची वियो आहे, असां वञूं था हाणे बाज़ारि। 10 रुपए 10 रुपए इसमें से 3 चले। ये सारे 10 रुपए है, वो सारा 30 रुपए है बाजी। बटन भी 10 रुपए। असां हिते आया हूँ बटन पिया वठूं ऐं कुझु लेसिस मुंहिंजी भेण खणी वेंदी लाटकाणे। हिते साम्हूं सॼो सेकेंड हैंड मार्केट आहे। संडे बाज़ार में थोरो हिते सीन जेको हूंदो आहे चेंज हूंदो आहे ऐं कुझु नवां कपिड़ा बि पोयां सेल पिया थियनि, पर तव्हांखे नज़र ईंदा। भाई अॻियां हट। ये देख लो बाजी, 10 रुपए लगा। बटन बेल 10 रुपए। 20 रुपए है तेरे पास? हाँ 20 रुपए इससे लाना। आप दे, पैसे तो देना पूरे। 20 रुपए 20 देना। मूंखे त देगड़ी पियो खपनि 2 नंढियूं, उहे वरितियूं। कुझु खपंदा ई छा हिते? सही आहे, हे हेॾो अट्रैक्ट कंदियूं आहिनि प्लास्टिक जूं शयूं। न न, हिननि जी क्वालिटी ख़राबु हूंदी आहे, अलाए कहिड़े तेल में तरींदा आहिनि। हा, बाक़ी नकुल रेवड़ियूं खपनि। हिन नकुल रेवड़ियुनि में हिननि सां गॾु मखियूं बि हूंदई। हे सॼी साबुणनि जी वैरायटी आहे हिते। हे मुंहिंजा फेवरेट रेड़ा, पर त वठिबो कुझु न। हाँ, सिधो सिधो हलंदा वेंदासीं। मगर ॾिस प्याला, ॾिस प्याला केॾा सुठा आहिनि। कहिड़ा? अच्छा, कंहिंजे लाइ? मां चयो लाइ ख़िज़िर जे लाइ। प्राइस पूछे? ये जो आपने निकाला एक, हाँ ये
कैसे दे रहे हैं ये भाई? ये नया कि नहीं एकदम, ये फिर आपको अभी डिस्प्ले लगाएंगे भाई फिर आपको डिस्टर्ब हो जाएगा ना। नहीं जो इसकी बोलेंगे ना प्राइस तो बताएं। इसके पास भाई 200 रुपए का बीड़ी। उठे इससे अच्छा और कौन बोले ये हो भाई एक ये हो चेक गया। कर सरण मां तोखे ठाहिण थी ॾेखारियां हेॾिया हे जो मूंखे वणंदा आहिनि हे डिज़ाइन हिन में हर थां अथसि डिशिस अथसि प्याला प्यालियूं ट्रेस जेको वणे उहो वठो छा कढी छॾियूं प्लास्टिक के गिलास जग अच्छा हाँ ऐं प्याला ॾाढा सुहिणा अथनि हे सॼा रेडीमेड कपिड़ा हा ईदनि जा वनवाह जा शादियुनि जा सभिनी जा हिते ॿारनि जा सियारनि जा कपिड़ा था मिलनि नंढनि ॿारनि जा की कीमत कम करें थोड़ी बहुत महंगे दे रहे हैं 80 रुपए पाव 70 लगा रहे हैं। और हरा धनिया धनिया की एक गड्डी डाल दे और ये लाल आलू हाँ बेटा 1 किलो लाल वाला भी दे। लाल कैसे दे रहे हैं लाल वाला 80 150 और ये कैसे बताया 100 रुपए किलो कुछ की अच्छा ये लाल वाले दे दो भाई फ्रूट बताइए केला बैठा कैसे दे रहे 30 रुपए 50 वाले कौन से इसमें से दे दो 2 दर्जन असां अची विया आहियूं घर ऐं घर आयासीं त लाइट बंदि हुई हे मुंहिंजी भेण खे कंहिं चयो त बैग्स वठी अचिजो ऐं टॉल त उन्हनि जे लाइ वरितासीं असां वरितासीं हे सब्जियूं फ्रूट ऐं हे मुंहिंजो सेकेंड हैंड सामान मां हिकिड़ो नंढिड़ो हाउस हिकिड़ी नंढड़ी ट्रे ऐं हिकिड़ो हे निटिंग जो मैगज़ीन इहो वरितोसीं असां सुगंध जे लाइ छो त सुगंध अॼुकल्ह पंहिंजे भाइटियुनि लाइ यानी की मुंहिंजी नंढड़ियुनि शहज़ादियुनि जे लाइ निटिंग इलाही थी करे त उनजे करे असां इहो वठी आयासीं ॿियो कट पीस जी बाज़ार में त बाबा अॼु अलाए कहिड़ी ईद लॻियल हुई त असां जेको आहे भेणुनि खे बि फ़ोन करे पुछियोसीं त कुझु खपेव सस्तो थो मिले ॾाढो त असां हीअ बिल्कुलु नवां कचा कपिड़नि जा पीसिस इहे ढेर सारा वरिता ऐं मां 2 हे देॻड़ियूं वरितियूं नंढियूं असांखे खपंदियूं रहंदियूं आहिनि अक्सर थोरो बोड़ बचंदो आहे त देॻड़ियुनि में अंदरि रखंदा आहियूं या बॉइल करिणो हूंदो आहे उनखां सवाइ इहे ढेर सारा बटण जेके ॻोठ वेंदा मुख़्तलिफ़ माण्हुनि जे लाइ छो त असां वटां शयूं ॾिसनि था त घुराइनि था लेसिस वरितियूं मुंहिंजी भेण इमाम दस्तो वरितो नंढिड़ो ॾाढो क्यूट ऐं फ्रूट आहे हिकिड़ो दस्तरखान जो कपिड़ो आहे सो इहे शयूं आहिनि ऐं शॉपिंग जेका आहे सॼी फैलियल आहे सो उहा हिते बि कुझु फ्रूट पियो आहे अॼु असांजो इरादो आहे फ्रूट चाट ठाहिण जो ऐं हाणे पहिरियों त कपिड़ा बदिलाया आहिनि मुंहिंजी सिंधी गर्मी एॾी पई थिए अञा ताईं हिते बिह बॉइल था थियनि वापसि अचे हिननि खे कंटिन्यू कयो आहे वापसि अचे बाहि ॾिनी आहे हिननि खे सो नमाज़ पढ़ी अॼु मां पचायां थी बिहनि जी बिरयानी मां पाण ईजाद कया इहा बि तव्हां सां रेसिपी मां शेयर कंदमि इनशाला मां बिहनि जी बिरयानी इनशाला रेसिपी तव्हां सां सुभाणे ताईं शेयर थी वेंदी तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो ऐं बिहनि जी ॿी रेसिपी जे लाइ हिते तयारी थी रही आहे ऐं उनखां अलावा माण्हू खाइण लाइ बेक़रार आहिनि हिते मुंहिंजी भेण सैलेड थी कटे भेण जा हथ बि न आहिनि ॾेखारणा मूंखे ऐं जेको मलाई कढी रखी आहे हिन जो अञा गिहु ठाहिणो आहे ऐं सुभाणे काफ़ी सारो फ्रूट कटियो आहे त जीअं असां फ्रूट चाट बि ठाहे सघूं शाम जे लाइ प्लस ऑलरेडी शाम थी वई 4 थिया आहिनि असांजे बाज़ार जे करे ॾाढी देरि थी वई हिते मां चांवरनि खे दम ॾेई बीठे बीठे कुझु तव्हां बि धोई वरिता आहिनि सो हाणे असांखे लॻी आहे बुख असां कंदासीं लंच 6:15 थिया आहिनि ऐं सांझी जी निमाज़ पढ़ी छॾी आहे ऐं इहे जेको मैगज़ीन अॼु मां वरितो वाह जो आहे मैगज़ीन इहो मां सुगंध जे लाइ वरितो आहे ऐं एॾियूं त प्यारियूं हिन जे अंदरि जेके आहिनि शयूं आहिनि निटिंग करण जे लाइ टॉयज़ आहिनि ऐं ॿारनि जे पाइण जे लाइ शयूं आहिनि ॾिसो केॾा सुहिणा सुहिणा आहिनि इहे सभु सुगंध ईज़िली ठाही वेंदी सो अॼु इहो थियो जो
₹20 वारो हिकिड़ो हूंदो आहे स्टॉल कबाड़े जो, सेकेंड हैंड टुटल फुटल सामान जो। सुराण खे मां सख़्ती सां मना कयो, मूं चयो इन पासे ॾांहुं हलंदासीं न। सुराण खे किताब नज़र आया, उहा वञी बीठी पंहिंजे लाइ किताब सिलेक्ट करणु, त हे पंहिंजे लाइ त न लधोसीं, हे लधो। त तव्हां यकीन कयो त हीउ मां सम्झां थी कोई ₹200 जो बि ॾियनि तॾहिं बि मां वठी अचां, त हे ₹20 जो मिलियो। उन खां अलावा आसमा ऐं तारिक विया पंहिंजे कंहिं कम सां, त उन्हनि खे रेड़ा नज़र आया जिन ते अहिड़ियूं शयूं पयूं हुयूं, नंढा बाज़ार टाइप। त आसमा मुंहिंजे लाइ इहे बटण वठी आई आहे, अलाए त केॾा बटण आहिनि, ऐं चई त हे पूरो ईअं पैक जीअं थियल आहे, पूरो हुनखे ₹150 में मिलियो। हुन चयो त मां बसि ॿियूं शयूं वरितियूं न वरितियूं, मां तव्हांजे लाइ इहो वठी आहियां। सो मूंखे यकीन कयो एॾी ख़ुशी थी आहे जंहिंजी हद न आहे। ऐं हीअ मुंहिंजे लाइ इंतिहाई कम जा बटण आहिनि, चाहे मां हिननि खे कीअं बि यूज़ कयां। अगरि ॿियो कुझु न त मां हिननि खे पेंट करे बि पंहिंजी डिफरेंट शयुनि ते डेकोरेट करे थी सघां। सो अॼु जो ॾींहुं ॾाढो मज़े जो रहियो आहे। ऐं थोरो किचन जो वठूं था जाइज़ो। रात जी मानी जेका मंझंदि जी मानी जेका आहे असां बिल्कुलु ई देरि सां खाधीसीं न, 4 बजे खाधी। ऐं उनखां पोइ जीअं मानी खाई ख़तमु कईसीं त 3 पहिरीं जी अज़ान अची वई। त हिते ई मूं पटाटा बॉइल करे रखिया आहिनि, ऐं उनखां अलावा बिह बॉइल करे रखिया आहिनि। मां हिननि जी हिकिड़ी ज़बरदस्त डिश थी ठाहियां, इहो आहे सीक्रेट मुंहिंजो ऐं सरप्राइज़। इहा बि मुंहिंजी पंहिंजी ईजाद कयल आहे तरकीब। सो इहा ठाहींदमि हाणे। ऐं उनखां अलावा सुराण ही ठाहिया आहिनि माश जी दाल जा दही बड़ा, जेके अञा रेडी न आहिनि। ऐं हाणे हूअ धाणा बाणा कटींदी, उनखां पोइ जेको आहे अॼु असां जेको राजी मानी में खाईंदासीं इहे दही बड़ा, ऐं जेका डिश मां थी ठाहियां, ऐं प्लस फ्रूट चाट, उहा बि तक़रीबन ऑल सुराण जेके आहिनि फ्रूट्स कटे छॾिया आहिनि। सो इहो सभु कुझु सेट करण खां पोइ वरी तव्हां सां शेयर कयां थी। हे मां ठाही आहे बिहनि जी चाट, इहो मुंहिंजो सरप्राइज़ आहे। रेसिपी ज़बरदस्त आहे, टेस्ट ॾाढो सुठो आहे। ऐं फ्रूट चाट बि ठही वई आहे, ऐं सुराण हिते दही बड़नि जी तयारीअ में आहे। इहे बि बसि फाइनली थियण वारा आहिनि, त पोइ असांजी हाणे थींदी दावत शुरू। ऐं अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु कयां थी। इंशाल्लाह सुभाणे नए सिज सां, नए ॾींहं सां ज़िंदगी रही त वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। ऐं हीअ रेसिपी सभु अच्छा हीअ माश जी दाल जा दही बड़ा, इहा रेसिपी मां न ठाही आहे। मुंहिंजी बेसण जे दही बड़नि जी रेसिपी जेका आहे तव्हां वटि तव्हांखे उहा मिली वेंदी मुंहिंजे चैनल ते। सो असां कंदासीं हाणे इंजॉय डिनर जे नाले ते पार्टी, ऐं तव्हां सां मुलाक़ात सुभाणे थींदी। छा अच्छा, सुराण चए थी पोइ वरी असां आउटिंग ते वेंदासीं। हाणे जेकॾहिं आउटिंग ते असां वियासीं बि न, त उहो मां अलॻि सां उहा वीडियो ठाहींदमि, उहा वरी सुभाणे वारे व्लॉग में ज़ाहिर शेयर थींदी। हीअ वारो व्लॉग जेको मां हिते ख़तमु थी कयां। ऐं हीउ उहो ई मल्टीपर्पज़ मसालो आहे जेको अक्सर असां यूज़ कंदा आहियूं। दाणा वाणा पिया आहिनि, हीअ सभु फाइनल थींदो हाणे। सो मोकिलायूं था ख़ुशि जो आबाद जो, वरी सुभाणे इंशाल्लाह मिलंदासीं।